नून लीग अगवान मीर हुमायूं खान सां मौजूद आहियूं त उन सां ॻाल्हि ॿोल कयूं था हिन वक़्तु जेकी सूरत हाल आहे महांगाई आहे ऐं मुख़्तलिफ़ सियासी सूरत हाल ते अचो त ॻाल्हि ॿोल जी साल अगरि असां पहिरियों वञूं त इन खां वधीक अॼु को महांगाई हुई ऐं उन दौर में त ईअं चवनि पिया त मुल्क डिफॉल्ट करे वञे थो, मुल्क तबाह थींदो। पर प्राइम मिनिस्टर साहब जेका 2 सालनि खां लगातार, हिकु त 16 महीना PDM जे दौर में, वरी उन खां पोइ जेका ही 2 साल जी दौर आहे, त बहितरी मईशत जी तरफ़ अचे थी। तव्हांजो सवाल बिल्कुलु ठीकु आहे त हेठे तबिके ते अञा उहो वाज़े असर नथो पए, पर असांजी इहा ई कोशिशि आहे वफ़ाक़ी गवर्नमेंट जी त अवाम दोस्त पैकेजिस आणजनि ऐं हेठि कम से कम रिलीफ पुॼाइजे। ख़ासि करे वफ़ाक़ी गवर्नमेंट पंहिंजे बाउंड्रीज़ में थी कमु करे थी, पर हिते प्रोविंशियल गवर्नमेंट जो कमु आहे। प्रोविंशियल गवर्नमेंट छा थी करे? 28वीं तरमीम खां पोइ त इहे सभु सिंध गवर्नमेंट जा कम आहिनि न, त हिते पंहिंजे आवाम जे पंहिंजे इलाइक़े में माण्हुनि खे सहूलियत ॾियनि ऐं शयूं घटि थियनि, महांगाई घटि थिए। पर प्रोविंशियल गवर्नमेंट बि तव्हां ॾिसो था, आहियूं त कोलिशन में, पर अहिड़ो को ख़ासि कमु न थियो आवाम लाइ। पर असां वरी बि पंहिंजे प्राइम मिनिस्टर खे उमेदु था कयूं त आवाम दोस्त पैकेज अचनि, हेठे तबिके जे माण्हू खे रिलीफ मिले। फ़िलहाल त अहिड़ो को ख़ासि प्रोजेक्ट न आयो आहे हिन डिस्ट्रिक्ट में, पर मूं प्राइम मिनिस्टर साहब खे लिखियो आहे त हिते हिकिड़ी यूनिवर्सिटी ॾिनी वञे, असांखे पूरो हिकिड़ो कैंपस ॾिनो वञे। उन खां अलावा लाइब्रेरी जे लाइ लिखियो आहे, त कोशिशि आहे त उहो जेका असांजी दरख़्वास्त आहे अप्रूव थिए ऐं हिते इहे शयूं असां वफ़ाक़ी गवर्नमेंट जे तरफ़ां ॾिनी वञूं। छो त कुझु अरसे पहिरियों मिल बि हूंदी जेका हाणे तबाह थी वई आहे, ऐं असां इहा ई कोशिशि कयूं था त हिते वरी इहा हाल थिए, फेडरल गवर्नमेंट जे तवसुस सां बहाल थिए। असांजी पूरी कोशिशि जेतिरो बि असांजो इहो ई आहे त आवाम खे रिलीफ मिले, ग़रीब माण्हू खे रिलीफ मिले, ऐं इनशाला अला कंदो त ही जॾहिं 5 साल पूरा थींदा त शयूं क़दरनि बहितर थींदियूं। तव्हां जेको सवाल कयो बदमनी, बिल्कुलु असांजे एरिया में ॾींहों ॾींहुं इहे बदमनी वधनि थियूं। और पहिरियों जेको SP साहब हुयो साजिद सदोज़ी, उन तमामु क्राइम ते कंट्रोल कयो, पर हाणे वरी जॾहिं SP साहब चेंज थियो आहे त असां उमेदु था कयूं त बदमनी ते कंट्रोल कयो वञे ऐं इहे जेके चोरियूं चकारियूं आहिनि उहे बंदि कयूं वञे, मुकमल इन ते कंट्रोल कयो वञे। बाक़ी तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त असांजे प्राइम मिनिस्टर जी स्कीम आहे, प्राइम मिनिस्टर यूथ प्रोग्राम आहे, जिन जे तवसुस सां हींअर असां लैपटॉप डिस्ट्रीब्यूट कंदासीं सिंध जी मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि में। जेके बि ॿार होशियारु आहिनि, चाहे उहे कहिड़े बि तबिके सां हुजनि, कहिड़े बि रिलीजियस सां हुजनि, जेको बि होशियारु ॿारु आहे उन में हाणे लैपटॉप, उन्हनि जी CGP ॾिसी करे उन्हनि खे लैपटॉप ॾिना वेंदा। ऐं इहो ॾिसो, लैपटॉप बि हिकिड़े कंहिं स्टूडेंट खे मिलण लाइ उन डिवाइस मूं अॼुकल्ह तव्हां ॾिसो था, सोशल मीडिया जो दौरु आहे, डिजिटल हब जो दौरु आहे, उन मां केतिरा ई फ़ाइदा माण्हू वठी सघे थो। उन खां अलावा असांजी प्राइम मिनिस्टर में ॿियूं स्कीमियूं आहिनि, डिजिटल हब आहे, जिथे तव्हां वञी साइन इन कंदव ऐं उते तव्हांखे काफ़ी जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि, तव्हांखे स्किल वर्क सेखारियो वञे थो ऐं काफ़ी प्लेटफॉर्म ते, उन प्लेटफॉर्म ते प्रोजेक्ट्स आहिनि जंहिंमें तव्हां एज़ ए स्टूडेंट वञी अप्लाई कंदव। तव्हांजे लाइ घणा ई मौक़ा आहिनि जेके प्राइम मिनिस्टर यूथ प्रोग्राम जे तरफ़ां ॾिना वञनि था। बाक़ी जेतिरी ॻाल्हि असांजे इलाइक़े जी आहे, इलाइक़े वारनि माशाल्लाह असांखे इलेक्शन में ॾाढो सपोर्ट कयो ऐं असां रनर अप हुआसीं। असांजो अगेंस्ट में असांजो चाचो निसार अहमद खोड़ो साहब हो, पीपल्स पार्टी जो प्रेसिडेंट हो, ऐं उमेदु कयां थो त इनशाला अगरि ईंदड़ इलेक्शन में असांखे अवाम वोट ॾेई कामयाबु कयो त इनशाला ज़रूरु पंहिंजे अवाम लाइ, पंहिंजे हल्के लाइ ज़रूरु घणो कुझु कंदासीं इनशाला। गुलज़ार अहमद चांडियो, कोशिश डिजिटल शदात कोट।